आहे त उहे उस्ताद जेके तनक़ीद कनि था उन्हनि जो उमेदूं हाजी शफ़ी में आहिनि त इहो ई असांखे वठी ॾींदो ऐं असां खां पुछंदा आहिनि त साईं ॾियो ख़बर फेसबुक ते पोस्ट लिखी गंद करे इल्ज़ाम हणी वरी असांखे फोन कंदासीं ॾियो ख़बर भला हाजी साहब जेको आहे ताज़ी सूरत हाल छा थो ॿुधाए स्ट्रक्चर जे बारे में यार या तव्हां पाण करियो कि पाण खां कुझु नथो थिए तव्हां में पाण में का हिमत कोन्हे त पोइ हुन फ़क़ीर खे करणु ॾियो हुन ते इल्ज़ाम त न हणो बहरहाल इलाही सारियूं ॻाल्हियूं आहिनि खोड़ सारियूं कचहरियूं आहिनि वधीक टाइम कोन थो वठां सभिनी मुंतज़िमिन जा थोराइता आहियूं जिन लख ज़ैतून ॾिनो आहिनि ही कचहरी महफ़िल ही हल बरदारी तक़रीब सॼी ज़िंदगी यादि रहंदी छो त हितां अणखुट मोहबतूं मिलियूं आहिनि सेवण जे महबूबनि पारां अला करे सदा ख़ुशि हुजो तव्हां सभिनी जी महिरबानी आख़िर में उस्ताद बुखारी जो हिकिड़ो शहर तव्हांखे तव्हांजे नाले कंदुसि मञा थो सिंध तुंहिंजी सींद खे रत जी ज़रूरत आहे मञा थो सिंध तुंहिंजी सींद खे रत जी ज़रूरत आहे मगर रत खे वरी भाॼी गभे भत जी ज़रूरत आहे लटाशो मेरड़ो सिंधूअ जो पाणी पिया असांखे ॾियो असां काथे पुकारियो आहे त शरबत जी ज़रूरत आहे बुखारी सिंध सिंधी ऐं सदा सिंधू नदी क़ाइम बुखारी सिंध सिंधू ऐं सदा सिंधू नदी क़ाइम न कौसर जी न हूरन जी न जन्नत जी ज़रूरत आहे वॾी महिरबानी सदा ख़ुशि मेहरबानी साईं सरमद साहब।